Testament. नफीस नगर जा दोस्तों, फजल बमरो का पोतल साथियों, नवकोट जा अवामी तहरीक जा साथियों, शहरियों, दुकानदारों, व्यापारियों, अजरकू पाराईंदड़ दोस्तों, आदर बारादड़ भावरो, जीए सिंध, जीए असाजी इनकलाबी अवामी कौमी जिदोजहद। अज सुबह का ये सतों जलसो है। दुम्बालो, डिगड़ी, अंबमोरी, जुडो, नवकोट, टंडो जान मोहम्मद, हाणे तव्हां पोइ वरी फजल बमरो। गर्मी भी जबरदस्त है, तव्हांजो जज्बो भी जबरदस्त है। मुझे दोस्तन बुधायो अनवर लोहाणी आया अस्को से लाल जरवार बुधायो तो हिते जा दोस्त तमाम गयूर कौमी दर्द रखंदड़ ऐं निभाईंदड़ दोस्त वो मुझे नजर आयो इन इलाइके में तो जी जी असीं हलूं पिया तो रुगो अवामी तहरीक जा दोस्त न रुगो आम माण्हू न एसडीपी जा दोस्त जस्कम जा दोस्त कॉम्प्रेस तंजीमुन जा दोस्त उहे इन काफ़िले के पंहिंजो गॾियल काफ़िलो समझी उहे भी हिन में हिस्सो पिया वठनि। आओ सपना जे कन्वीनर जे हैसियत सां अवामी तहरीक जे हिकिड़े अदना कारकुन जे हैसियत सां तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो त रुगो डिगड़ी ऐं जुडो ऐं नवकोट टंडो जान अहमद ऐं फज़ल बमरो ऐं नफ़ीस नगर न सिंध जे हर तक अयाज लतीफ़ फलीजे जा भाउर ऐं भेनरूं, डॉक्टर कादिर बख्शी जा भाउर ऐं भेनरूं, शहीद बशीर खान कुरैशी जा भाउर ऐं भेनरूं, जलाल महमूद शाह जा भाउर ऐं भेनरूं, सिंध जे समूरनि शहीदनि जा साथी, शहीद मुर्तज़ा ऐं शहीद शाहनवाज़ जा साथी, असांजी भेण शहीद बेनज़ीर भुट्टो जा जेके हक़ीक़ी सिपाही आहिनि उहे सभु गॾिजी सिंध जे हिकिड़े हिकिड़े ॻोठ ऐं शहर में वेंदासीं ऐं उते पैगाम इहो खणी वेंदासीं रुगो शहर पढ़ण तकरीरूं करण ऐं हवाल करण न इहो पैगाम खणी वेंदासीं। सिंध जो माण्हू चवंदो आहे सिंध जो माण्हू चवंदो आहे थर्ड ऑप्शन आई कोन्हे, यानी हेॾां बि वॾेरो आहे पीपल्स पार्टी जो, होॾां लीग जो वॾेरो हूंदो आहे, टियों कॉम्प्रेस बीहे ई कोन। कॉम्प्रेस पंहिंजी दुनिया में मगन आहे। असीं तव्हां इहो पैगाम खणी आया आहियूं त कॉम्प्रेस मैदान में हूंदा। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जिन खे तव्हां 5-5 7 दफ़ा चूंडियो था उन्हनि खे वरी चूंडे करे। असांजो हिकिड़ो दोस्त आहे मीर आहे अलादपुर टालपुर, उहो जेका ॻाल्हि कंदो आहे चवंदो आहे रज़ा जो सौदो आहे, साईं ज़ोर ज़बरदस्ती कान्हे, रज़ा जो सौदो आहे। हिकिड़ो मौलवी साहब आहे उन सां तंज़ीम साज़ी शुरू कई, हू मज़हबी माण्हू ही वरी मॉडर्न माण्हू, तो मौलवी साहब खे चई तूं बाबा इनकलाबी थी, पोइ हुनखे राज़ी कई। पोइ चयोमांसि मौलवी खे कीअं पटी पढ़ाई थी, रज़ा जो सौदो हुनखे इनकलाबी करे वियो त हीउ रज़ा जो सौदो आहे। तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजा बच्चा भले बुखूं मरनि, तव्हां वटि पाणी बीठो हुजे मींहनि में, ऐं जॾहिं सोक अचे तॾहिं तव्हांजो पाणी बंदि करे छॾीनि, तव्हांजूं ज़मीनूं वीरान थी वञनि त वरी बिजा वेठा कयो, रज़ा जो सौदो। जॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत में अची वञे ऐं पोइ नौकरियूं न मिलनि, ज़मीनूं सुकी वञनि, शहर तबाह थी वञनि, नौकरियूं विकामनि, बदिलियूं विकामनि, पोइ तव्हांजी गार जी नाड़ी हुजे ऐं रण बि पवे ऐं 4.5 साल रण कयो, पोइ वरी अचे इलेक्शन, पोइ वरी बिजा कयो। तव्हांजी मर्ज़ी आहे, रज़ा जो सौदो भले वेठा कयो। तव्हांजी जेकॾहिं मर्ज़ी, तव्हांखे मज़ो हिन में थो अचे, कंहिं माण्हू खे जेकॾहिं मज़ो ई हिन में थो अचे या कंहिं क़ौम खे या कंहिं बिरादरी खे त 4.5 साल ॿुॾे ऐं सुके ऐं बचा लॻण हुजनि ऐं नौकिरी न मिलेसि ऐं
ऐं उनजा पुट ऐं भाइटा ऐं भाणेजा नौकरीअ लाइ वॾेरनि दरनि ते पिया फेरा ॾियनि ऐं उन्हनि सां वॾेरो मिले बि न। MNA MP खरबपति थी वञनि, खरबपति। उन्हनि जा बच्चा न्यूयॉर्क ऐं लंडन में वेठा बिज़नेस कनि ऐं शहीद बेनज़ीर जे नाले में उन्हनि जे कातिलनि खे वज़ीर आज़म बनायो वञे। हुकूमत बेनज़ीर भुट्टो जी वठी डिप्टी प्राइम मिनिस्टर थी वञे परवेज़ इलाही, जंहिं लाइ बेनज़ीर चवे त मूंखे जेकॾहिं कुझु थिए त FIR ते कटराइजो। ऐं रहमान मलिक जेको बेनज़ीर साहिब खे छॾे भॼी वियो, तव्हां TV ॾिठी हुई उन तारीख़ ते जॾहिं बेनज़ीर साहिब शहीद थी, कहिड़ी तारीख़ हुई? 27 डिसंबर। TV ॾिठी हो? जंहिं TV ॾिठी तो हथ मथे खणे वञी उन्हें रहमान मलिक के TV ते ॻाल्हाईंदे ॾिठो छा चयो? मूंखे यादि आहे, मूंखे यादि आहे रहमान मलिक साहब छा चयो? जीअं धमाको थियो पुछऊंसि, धमाको अची बेनज़ीर साहब खैरियत से और वो घर पहुंच गई। छाकाणि ही त जूता करे भॼी वियो कोई गाॾी मां, ही वियो भॼी। जोगी ने कंहिंजा मिट, लतीफ़ साईं चयो आहे न, जोगी ने कंहिंजा मिट छाकाणि थियो ऐं मुड़ुस आई कोन्हे, ही त भॼी। हाणे भॼण खां पोइ हिनखे ख़बर पोयां पई कान, छाकाणि धमाके में बेनज़ीर साहिब जा मोबाइल त उॾामी विया। हिन सम्झो मोबाइल बंदि करे छॾियोसि, सो हिन वरी यकदमि बयानु ॾिनो तो ख़ैर ख़ैरियत सां ऐं घर पहुची वई आहे। हाणे उहो केरु आहे? उहो आहे वफ़ाक़ी वज़ीर, जंहिं बेनज़ीर साहिब लाइ छॾे भॼी वञो ऐं क़तल जो बंदोबस्तु कई, उहा वफ़ाक़ी वज़ीर। ॾिसो कहिड़ी तव्हांजे वोटनि जो केॾो क़दुरु आहे। तव्हां बेनज़ीर साहिब जो इंतकाम पिया वठणु चाहियो न, केॾो क़दुरु आहे तव्हांजो। हिकिड़ो माण्हू हुजे, हुनजी भेण या माउ क़तल थी वञे, पोइ हुनखे वरी हिकिड़ो SHO या ASI गॾिजेसि, सो चएसि तुंहिंजे अमड़ या भाउ जो या पीउ जो पलाउ थींदो। पर उहो ASI ऐं SHO जेको कातिल हुजे हुनखे चङो मुड़ुसु करे विहारे, ऐं हू जेको मक़तूल जो माइट हुजे सो वरी हुनखे चांहि वेठो पियारे ऐं SHO खे शाबाश थो ॾे, चएता वाह जो इंतकाम वरितो अथई मुंहिंजे मर्याद बाबा जो, ऐं पोइ वरी हुनजी हिमायत वेठो करे। हाणे तव्हांजी भेण जो हिसाबु थियो आहे इहो, जंहिं मारियो उहो डिप्टी प्राइम मिनिस्टर, जंहिं ॿिए मारायो उनखे गार्ड ऑफ ऑनर ॾेई मुशर्रफ साहब खे रवानो कयूं। जेको छॾे भॼी वियो उहो वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला आहे, जेको ॿियो छॾे भॼी वियो उहो वफ़ाक़ी वज़ीर कानून बाबर अहमान साहब, जिन मिठाई विराई भुटे शहीद जे शहादत ते, उहे सिंध जा वज़ीर आहिनि। जिन 27 तारीख़ बेनज़ीर साहिब जे हमले में लाइटूं बंदि कयूं कारसाज़ ते कराची में, बेनज़ीर साहिब लथी त जीअं बम फाटे, उहे मफ़ाहमत जे नाले में वज़ारतूं अचो वेठा आहिनि। ऐं जंहिं बेनज़ीर साहिब खे बचायो ऐं गाॾी में वठी कढी वियो अब्दुर्रहमान बलोच, उनखे रहमान डकैत ते मारे वियो। जेको छॾे भॼी वियो रहमान मलिक, उहो थियो वफ़ाक़ी वज़ीर। जेको बेनज़ीर साहिब खे काफ़िले मां बचाए खणी वियो उहो उनखे चयो रहमान डकैत आहे, हुनखे गोली वञी मारे छॾियो, वञी काउंटर कयो। हाणे इहो तव्हांजे वोट जो ॾाढो सुठो क़दुरु पियो थिए। जेकॾहिं इन क़दुरु मां आयो ख़ुशि त लॻा पिया हुयो लतीफ़ चए बेटा ॾियो, वरी आऊं हुतां वञा, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी तकिड़ बकिड़ ताड़ी बाड़ी वॼाए, वरी को मीर साहब, को पीर साहब, को सईद साहब, को पलीजो साहब, को खोसो साहब अची गाॾी वरी डोड़ जो हुनजी गाॾी ॾा हथ ॾेई चई साईं मीर साहब आया आहियो, भली करे आया आहियो। हू चए बाबा जीअं भई तव्हां चाहियो। चयो साईं बिल्कुलु लख कुर्ब, असां वटि साईं हली आयो आहे, बिल्कुलु तव्हां सां सिर लॻे। हू चवंदो बाबा शहीदनि जे कब्रनि सां इंसाफ़ थींदो। चयो बाबा बिल्कुलु शहीदनि जे कब्रनि सां इंसाफ़ कंदासीं, कड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जो कब्रस्तान आहे। चयो पर ओचगार ॾिजो। पोइ हू ओचगार, हू त ओचगार ॾियण जा माहिर, रहमान मलिक ओचगार ॾे, तव्हां लॻा ॿीणी ओचगार ॾिजो। पोइ ॿई भाउर टई चवंदा न हिते बाबा सिंध में पाणी कोन्हे, चवंदा असांखे वस कोन थो। बाबा कराची शहर ॾेई छॾियो, वस नथो। बाबा कराची में सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जो नालो तब्दील करे रखी छॾियो, जना मेडिकल यूनिवर्सिटी। चयोसीं असांजी मफ़ाहमत आहे, परवेज़ इलाही खे वज़ीर करे छॾियो, मफ़ाहमत आहे। ड्रोन हमला कंदड़ मुल्क ते बमबारी पई थिए, मफ़ाहमत आहे। जो बाबा सिंध में 2 निज़ाम पिया हलियो, मफ़ाहमत आहे। जेका शइ बाबा कयो छो कंदा, चइसि कमज़ोर पोजीशन में। असांजो दोस्त आहे हिकिड़ो हैदराबाद जो है, वफ़ाक़ी वज़ीर आली, वो जॾहिं चवंदो हम कमज़ोर पोजीशन में हैं इसलिए हमें मुतालबात मानने पड़ते हैं। हाणे कमज़ोर पोजीशन कहिड़ी अथनि? सदर हिननि जो कमज़ोर पोजीशन, इहा आहे न कमज़ोर पोजीशन। मज़बूत पोजीशन अलाए छा थींदी? सदर हिननि जो, वज़ीर आज़म हिननि जो, सेनेट जो चेयरमैन हिननि जो, स्पीकर क़ौमी असेंबली सिंध जी, वज़ीर आला हिननि जो, गवर्नर पंजाब हिननि जो, गवर्नर ख़ैबर पख्तूनख्वा हिननि जो, सरहद में हिननि जी गॾियल हुकूमत ऐं गवर्नर हिननि जो, बलोचिस्तान में वज़ीर आला बि हिननि जो, गवर्नर बि हिननि जो,
सिंध में वज़ीर आलम जो गवर्नर हिननि जो इत्तेहादी सब वज़ारतूं हिननि वटि पर ॿिए में ये कमज़ोर पोजीशन अथव इहा अथव हुनजी कमज़ोर पोजीशन हिकिड़ी का जंज पे वही पीपल्स पार्टी जी लीडरशिप जी का जंज पे वही उन जंज के को हिकिड़ो धाड़े लायो तो पूरे पैसा भॼी वियो जंज सॼी खे तो जंज वारा पता ॻोठ पीपल्स पार्टी जो हाल आहे अहिड़ो तो पुछूं तो बाबा छा थियो चई धाड़े फुरे विया चई घणा धाड़े हुआ तो धाड़े निकिलो कि तव्हीं जंज में घणा माण्हू चई 300-400 माण्हू हुआसीं चई पोइ थियो छा हिकिड़ो धाड़े कीअं फुरियो चई चोर ते लाठी 2 ॼणे हिकिड़ो चोर ॿियो लठ चोर ते लाठी 2 ॼणे ते जंज बेचारी कली चोर ऐं लठी जा 2 ॼणा ऐं 300-400 माण्हू जा जंज हुई सा वीचारी अकेली तंहिंजे करे लठ ऐं चोर 2 ॼणा कढिया जंज पूरे भॼी हलिया सो ही सब सदर हिननि जा वज़ीर आज़म हिननि जा गवर्नर हिननि जा चोर ते लाठी 2 ॼणे जेके साम्हूं आहिनि से 2 ॼणा आहिनि त पीपल्स पार्टी विझी जंज वीचारी कली तंहिं में पाणी ॻोल्हियो भला ॿियो कुझु न कयो छयो डिग्री अने ॿुॾो ऐं टंडो जाम जुॾो ऐं तव्हांजे ॿिन्ही पासे पाणी हो ऐं चेन सां ॿुॾो ऐं जातीय सजावट ॿुधावा उन खां पोइ हिते के सिम नारा निकिता को बंदोबस्त थियो ॿियनि बरसातुनि जो जिन माण्हुनि जा अलाह ताला ॿुधी विया तव्हां मां कंहिंखे को हैदराबाद में कराची में प्लाट ॾिनो कंहिंखे प्लाट ॾिनो हुजे ॿुधायो अदा मिला बाबा चाचा तो कहता भाऊ प्लाट मिलियो को रोज़गार पुट लॻे त बाबा तव्हांजो अलाह ताला ॿुधी वियो तव्हांजा फसल ॿुधी विया कान मिलियो आहे तव्हांखे न मिलियो आहे ख़ुदा वास्ते गवाही ॾियो साईं मीर साहब महिरबान आहे हयात साहब महिरबान आहे फलाणो सैयद साहब महिरबान आहे असांखे 120 जो प्लाट ॾिनो असांखे 5 लख ॾिनो जाइ ठाराइण लाइ असांखे हिन साल मुफ़्त में ॿिज वठी ॾिनो असांखे ट्रैक्टर ॾिनो हर देर लाइ हिकिड़ो त बाबा तव्हीं गुज़िरियल साल ॿुधाओ 4 साल ॿुधाओ जे अहिड़ो को कयो अथनि चङाई त बिल्कुलु मंज़ूर या तव्हांखे 16-17 ग्रेड जी नौकिरी का मेरिट ते बिना पैसनि जे मिली आहे तव्हांजे बच्चनि खे 15-16-17 ग्रेड जी बिना पैसनि जे का नौकिरी मिली आहे जेके मिलियो आहे त फर्स्ट क्लास या तव्हांखे लोन मिली हुजे बाबा हिते 5-5 लख रुपया आबाद करण खे लोन ॾियो त वञी गांधीनि जो जोड़ो वठे ॿिज वठे का 5-5 को 6 लख का 4 लख का लोन मिली आहे कुझु कोन पोइ हाणे भले वठा वोट ॾियनि हाणे वरी ईंदा अॼु रोज़ कनि मुंहिंजी अम्मा हली वई मुंहिंजो चाचो हलियो वियो मुंहिंजो बाबो हलियो वियो मुंहिंजी ॾाॾी हली वई त रोज़ जो उछकार घोड़ो अॻिते आणे पोइ चइजो अड़े मीर साहब तोसां ज़्यादती थी वई ज़ुल्म थी वियो तंहिंजे करे तूं ॾाढो ॾुख में आहीं उन ॾुख में तूं खाइण छॾे ॾिनो आहे गाॾी जे बजाए लही तुंहिंजो गोज़ो हाणे फटफट ते घुमंदो ई छाकाणि त भेणूं हली हुयूं शहीद हलिया विया आहिनि उनजे ग़म में तूं मरींदो तंहिंजे करे असीं नफ़ीस नगर वारा सभु ठपे पे ठपा तीर पे ठपा वरी तीर ठपो ॾिजो वरी जिमर हणिजो जिमर हणी वरी 15 ॾींहंनि खां पोइ जॾहिं तेल जी क़ीमत वधे ऐं लोड शेडिंग में बिजली न हुजे तॾहिं वरी चइजो वॾा हरामी आहिनि वोट वठी भॼी था हाणे इहो धंधो जारी रखंदव न रखिणो हुजे त चई छॾियो कोन रखंदव महिरबानी जी